मीरपुर माथेले में पोरियत पारां पीपीएचआई अमले खिलाफ एहतजाज कयो वियो। बटाणी जे रहवासी पोरियत मोहम्मद सलेमान भुट्टो पंहिंजे मासूम पुट सां गॾु मीरपुर माथेलो प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त पीपीएचआई सेंटर जे अमले संदसि नए ॼावल पुट खे मुअल करार ॾेई इलाज करण खां खुतो जवाब ॾेई खेसि धिका ऐं धमकियूं ॾेई सेंटर मां कढी छॾियो, जंहिंखां पोइ हुन मुअल करार ॾिनल पुट खे ख़ानगी क्लिनिक में दाख़िल करायो आहे, जिते संदसि तबियत बहितर आहे। पोरियत डीसी घोटकी ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। डॉक्टर जो नंढे ॿार जी हथ ॾिसी उनखे चयईं त तुंहिंजो ॿार जेको आहे ख़तमु थियो पियो आहे, इनखे वापसि खणी वञ। पोइ असां इहो मुतालबो कयोसीं त मां ॿाहिरि निकिरी आयुमि त ॿार खे साह हुयो। मां चयो साईं ॿार खे साह अचे, बाबा जेको आहे ॿार ख़तमु आहे। पोइ उनखां पोइ न उन्हनि पंहिंजो मुए जे हिसाब सां न एम्बुलेंस ॾिनी, न असांजी का ॻाल्हि ॿुधी। मां वरी बि उन्हनि खे चयो त बाबा ॿार साह ॾिए थो। पोइ इंचार्ज निकिरी आयो, उन इंचार्ज मूंखे धिका दाबा मूंसां बहस कयईं, मुंहिंजी बेइज़ती कयईं। मूंखे चए पियो जो तूं इज़त सां वञे ठीकु न त मां पुलिस घुराए तोखे बेइज़तो कंदो आहियां। उनखां पोइ असांजो DCO घोटकी खां इहो मुतालबो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।